ममता साहब जा गुरबन फौरान एसएच साहब जा सब मल पहलवान वीचारा बुॾी विया आहिनि। इलाही ज़िला बुॾी विया आहिनि पाणीअ में जेके असां वटि अहिड़ा पहलवान पहुता आहिनि। जान मोहम्मद लुंड साहब ऐं ॿिया पहलवान खोड़ पहुता आहिनि। हलीम पठान सुभाणे अचे पियो, गुलाम हुसैन पठान अचे पियो, पर असां वधि में वधि एसएच ममता साहब जा ठोराता आहियूं। अलाह हुनखे ख़ुशि करे आबाद हुजे ऐं हुन सां गॾोगॾु जिन जा